जे ट्यूबवेल फीडर की मुसलसल बंदिश मुख्तलिफ गोठन शहर में अतरादू लोड शेडिंग खिलाफ आबादकार इतिहाद के सॾ ते 19 ॾींहं बे अमजद तुन्यो हबीब हज़ूरी हाजी खान मारफानी सिकंदर सोडर अब्दुल मजीद ऐं ॿियनि जी अॻवानी में सेप्को ऑफिस अॻियां एहतजाज जारी रखियो आहे। हुननि चयो त मुसलसल सरापा एहतजाज बणियल आहियूं पर सेप्को इंतज़ामिया जे कन ते जूए बि न पई चुरे। ही गूंगा बोड़ा थी विया आहिनि। हुननि चयो त सेप्को अमलदारनि शहर ऐं आसपास जे इलाइक़नि में बिजली जी अतरादू लोड शेडिंग करे ट्यूबवेल फीडर खे मुकमल बंदि करे छॾियो आहे, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। हुननि घुर कई त शहर में अतरादू लोड शेडिंग घटाए ट्यूबवेल फीडर हलायो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो सिलसिलो जारी रहंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।